आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विद मोहसिन बबर में अवांखे भली आहे। नाज़रीन, मोकलूं ईद जूं शुरू थियूं। सुभाणे ईद आहे ऐं सुभाणे ईद खां ईद जो सॼो हफ़्तो या ईदी रहंदी ऐं हिन में का सियासी एक्टिविटी ख़ासि तव्हांखे नज़र न ईंदी सवाइ मेल मुलाक़ातनि जे ऐं उन खां अलावा मुआशी एक्टिविटी बि नज़र इन करे कान ईंदी। ईद आहे, मोकलूं थी वियूं आहिनि, बजट सेशन ईद खां पोइ शुरू थी वेंदा, बजट ते बहस थींदो ऐं क्रिटिकल कुझु शयूं इन अरसे दौरान असांखे थींदियूं नज़र अचनि। थी सघे थो इनफॉर्मल के मुलाक़ातूं सियासतदाननि जूं थियनि त कुझु मामला जेके रहियल उहे छा रहियल मामला बजट खे मंज़ूर कराइणो आहे। बजट खे मंज़ूर कराइण वारो मामलो तमामु अहम आहे। बजट IMF जी अची वई आहे, इनखे इम्प्लीमेंट करणो आहे लेटर इन स्पिरिट, हिन में त को शक ई न आहे। इन में त का हाणे घटि वधाई थियण जी का गुंजाइश ई न आहे। तंहिंजे करे बजट जीअं आई आहे या ईअं ई अप्रूव थींदी। हाणे सवाल इहो आहे त पीपल्स पार्टी बजट ते जेकॾहिं वोट न कयो त इहो बजट पास न थी सघंदी ऐं मुमकिन कोन्हे त बजट पास न थिए, बजट पास थींदी, हिन जो कोई इम्कान नज़र नथो अचे। सवाल इहो आहे त पीपल्स पार्टी जेको हर पार्टी पॉलिटिकल पार्टी पंहिंजा शर्त रखंदी आहे। हर पॉलिटिकल पार्टी जेका ॿाहिरि हुजे इक़्तिदार खां या इक़्तिदार में अंदरि हुजे या इतादी, उहो उन्हनि जो पंहिंजो ॻाल्हियूं मञाइण ऐं शर्तूं मञाइण ही हिकिड़ो नेचुरल फिनोमिना हूंदो आहे पॉलिटिकल प्रोसेस जो। हिन जो मतिलबु इहो न आहे त हर पार्टी खे पंहिंजी पोजीशन हूंदी आहे, हर पार्टी जो पंहिंजो नज़रियो हूंदो आहे, उन खां पोइ पंहिंजूं शयूं इताद जे अॻियां रखंदा आहिनि। इहो पाकिस्तान जी पॉलिटिक्स में, इहो इंडिया जी पॉलिटिक्स में, इहो बांग्लादेश जी पॉलिटिक्स में थिए थो। जिते बि इतादी हूंदा उते इहे मसइला रहंदा। इहो पाकिस्तान में जी तारीख़ में था ॾिठो आहे। त बजट प्रोसेस लाइ पीपल्स पार्टी खे पंहिंजूं कुझु कंसर्न्स आहिनि। उहे चवनि था उन्हनि जा माण्हू न हुआ बजट पेश करण महिल, 3 माण्हू ते मौजूदु हुआ टोकन तौर ते। उहो हाणे नेक्स्ट मूव हिन में छा थींदो, पीपल्स पार्टी पंहिंजूं कहिड़ियूं शर्तूं मुजराईंदी या नून लीग कहिड़ियूं शर्तूं छॾाईंदी, इहे सभु वॾा क्रिटिकल मामला आहिनि। इन ते अञा ॻाल्हि थियणी आहे ऐं इहो सॼो हफ़्तो जेको आहे ईद जो हिन ते वर्किंग थींदी ऐं हिन ते होमवर्क धुरियूं पंहिंजूं करे ईंदियूं। जो मंडे शुरू थींदो 24 तारीख़ खां जेको मंडे शुरू थींदो हुन में हिन ते ॻाल्हि ॿोल शुरू थी वेंदी ऐं तव्हांखे वरी तेज़ी नज़र अची वेंदी। इस्लामाबाद वरी हरकत में ऐं सरगर्म थींदो ऐं हर वरी हरकत में अची त उते ॾिसूं कहिड़ो फ़ैसिलो थियो। हिकिड़ो ॻाल्हि त सियासी मामिलो आहे। ॿियो सियासी मामिलो इहो आहे त PTI जे तरफ़ां जेका बैरिस्टर गौहर जे थ्रू लचक ॾेखारी वई आहे, महमूद खान अचकज़ई जे थ्रू जेका लचक ॾेखारी वई आहे सियासी धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल करण लाइ, उन ते बि ही होमवर्क थींदो ऐं उन ते बि इस्लामाबाद में हाणे हलचल शुरू थी वेंदी। उहा छा थिए थी, कहिड़ियूं शर्तूं आहिनि, कहिड़ियुनि शर्तनि ते ॻाल्हि ॿोल कबी, इहो थोरो अञा इट्स टू अर्ली टू से। पर छा इमरान ख़ान वाकई बि इहा डायरेक्शन ॾिनी आहे बैरिस्टर गौहर खे त भले महमूद खान अचकज़ई खे मैंडेट ॾियो, भले ॻाल्हाए नून लीग ऐं पीपल्स पार्टी सां, छा वाकई बि इहो मैंडेट ॾिनो आहे ऐं जेकॾहिं मैंडेट ॾिनो आहे त ॻाल्हि ॿोल छा थींदी, किथे थींदी, केरु कंदो, सवाल इहो आहे त उहो कीअं थींदो। उन खां पोइ छा इमरान ख़ान उहे जेके शर्तूं रखंदा, ही रखंदा या हू रखंदा, उहो इमरान ख़ान मञींदो ऐं जेकॾहिं उन मञी वरितियूं त छा उन ते अमल बि कंदो। ही तमामु हिकिड़ो अहिड़ा सवाल आहिनि जेके असांखे हिन कुझु महीननि में, ईंदड़ महीननि में इन ख़ासि तौर ते स्पेसिफिक मामले में मिलंदा। 3 जून खां पहिरीं बजट जी मंज़ूर थी वेंदी, बजट जो मामिलो हिकिड़े पासे थी वेंदो, मईशत पंहिंजो कमु करणु शुरू कंदी, सियासत पंहिंजो कमु करणु शुरू कंदी। सियासत जेका आहे, सियासत में हाणे काफ़ी तव्हांखे सरगर्मी नज़र ईंदी, मईशत में बि काफ़ी सरगर्मी नज़र ईंदी। ॿई शयूं गॾु थी वॾो चैलेंज आहे हुकूमत वटि। फेडरल गवर्नमेंट नेक्स्ट फाइनेंशियल ईयर में सियासी ऐं मुआशी महाज़ ते तव्हांखे काफ़ी झेड़ींदे नज़र ईंदी ईअं त उन सां ॻाल्हि ॿोल थींदियूं, इशूज़ थींदा, मसइला थींदा, एहतिजाज थींदा, ॻाल्हियुनि जा रस्ता बि थींदा, सियासी धुरियूं पाण में ॻाल्हाईंदियूं। वापारी बिरादरी ते काफ़ी जेको आहे हिन भेरे ज़ोर विधो वियो आहे। मिडिल क्लास खे काफ़ी हिन बजट में IMF जी जेका बजट आई आहे इन खां सवाइ को चारो न हो, इन खां सवाइ को उमेद न हुई त पाकिस्तान जी मईशत अॻिलंदी। तंहिंजे करे IMF जो प्लान जेको आहे मेन वन फुल फ्लेजिडली इहो इम्प्लीमेंट कयो वञे पियो, जंहिंमें बिजली जा बिल ₹5.5 वधाया विया आहिनि। उन खां अलावा पेट्रोलियम लेवी जेका आहे उहा लॻाई वई आहे, जंहिं ते ₹20 वधाया विया आहिनि, अॻिते हली उहे बि वधंदा। उन खां पोइ IMF जे इन चवण जे मूजिबि जेके टैक्स नेट में माण्हू शामिल न आहिनि उहे बि शामिल थींदा आहिस्ते आहिस्ते। हिकिड़ो थोरा मसइला नज़र अचनि पिया इन फ्रंट ते। ॾिसूं था हुनखे पॉलिटिकल पार्टियूं कीअं डील कंदियूं। जेकॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ हिननि मसइलनि खे न खयूं त इहे मसइला मेन वन जेका आहिनि इम्प्लीमेंट थींदा। रियल एस्टेट सेक्टर आहे, परचून फरोश आहिनि ऐं उन खां अलावा ॿिया बि जेके गेन कनि था
जेके ॿाहिरि वञनि था नॉन फाइलर्स आहिनि उन्हनि जूं सिमूं बंदि थींदियूं, उन्हनि जा ट्रेवल बंदि थींदा, उते मसइला थींदा। पर मूंखे नथो लॻे, मुंहिंजी ज़ाती राय आहे त नथो लॻे त को पॉलिटिकल पार्टियूं इन एहतजाज खे ऑन कनि। जेसिताईं पॉलिटिकल पार्टी पोयां न हुजे इहो न थी सघंदो। इहो मसइलो अॻियां हलंदो ऐं हिन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। IMF जो तमामु घणो प्रेशर आहे, इहो करिणो पवंदो। ज़रात जी इनकम ते जेको टैक्स आहे हिन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी ऐं इन ते बि थोरो सिलसिलो अॻिते वधंदो नज़र अचे पियो। पर इहो लीस्ट प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी ॿिया सेक्टर्स आहिनि, तमामु घणी रेवेन्यू टारगेट जेके आहिनि उहे वठिणा आहिनि, उहे नज़र ईंदा थींदा, उहे नज़र अचनि पिया। पर बहरहाल मुल्क में ईंदड़ जेको साल आहे उहो सियासी ऐं मुआशी एतबार सां, सियासत ते त बिल्कुलु ॻाल्हि शुरू थी वेंदी जुलाई खां वठी, मईशत ते बि जुलाई खां पोइ मामला शुरू थींदा ऐं जीअं जीअं इम्पैक्ट अचणु शुरू थींदो हिन ते ॻाल्हि ॿोल्हि थियणु शुरू थींदी। चैलेंजिंग साल आहे पाकिस्तान जे लाइ ॾुखियो आहे। पर जेकॾहिं ही साल पार थी वञे थो ऐं उमेद आहे इहो पार थी वेंदो, सियासी पार्टियूं हिन मुल्क जूं सभ जूं सभु PTI, पीपल्स पार्टी, नून लीग, JUF ऐं ॿियूं समूरियूं पॉलिटिकल पार्टियूं मैच्योर पॉलिटिकल पार्टियूं आहिनि। हाणे PTI बि मैच्योरिटी तरफ़ वञे पई, कुझु ॻाल्हियुनि जो उन्हनि सिलसिलो शुरू कयो आहे, तंहिंजे करे मैच्योरिटी हुननि में थोरी किथे नज़र अचे पई। इहे जेकॾहिं ॻाल्हि ॿोल्हि कंदा ऐं जेकॾहिं सियासी मामला हल करे वठनि त ही मुआशी मामलनि खे हल करण को मसइलो न आहे। ही साल असां सभिनी लाइ ॾुखियो साल आहे, इहो ज़हन में रखणु घुरिजे। बिजली जा बिल वधंदा, पेट्रोल वधंदो, ॿियूं शयूं वधंदियूं, महांगाई बि वधंदी, उनखे कीअं हुकूमत कंट्रोल थी करे, इहो सॼो चैलेंजिस असांखे इन सॼे साल में रहंदा। हाणे मसइलो कीअं हल थिए थो हिन खे असां तव्हांखे कुझु असां पंहिंजे प्रोग्राम में, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था। ब्रेक खां पोइ असां थोरो जो जेको सियासी पासो आहे ईंदड़ ॾींहंनि में, सियासी पार्टियुनि जो पाण में मिलणु ऐं पाण में ॻाल्हाइण ऐं मिलणु, उन खां पोइ नून लीग ऐं पीपल्स पार्टी ख़ुदि पाण में बजट सेशन जे लाइ जेका तयारी आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं हिन हिकिड़े ब्रेक खां पोइ। ऐं उन खां पोइ असां वरी पंहिंजे थर्ड सेगमेंट में ॻाल्हाईंदासीं IMF जो जेको बजट आहे इन ते अमल दरामद